याली मदद दोस्तों जीअं त असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजे प्री प्यारे दोस्त जी बैठक आहे। लियाकत अली लाशारी साहब तमामु सुठो एक्टर सीनियर ऐं तमामु बहितरीनु हुनजा ख़्यालात ऐं हू जॾहिं को गीत ॻाईंदो आहे त यकीन कयो मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त किथे ग़ुलाम हसन उमरानी त नथो ॻाए। अॼु उहो दोस्त असां वटि मौजूदु आहे, हुन सां गॾु अला ॾिनो एडी जमाली साहब बि मौजूदु आहे। सो असां हिन वक़्तु हिननि वटि कई आया आहियूं त इनशाला हिननि जा जेके ख़्याल आहिनि, जेके तासरात आहिनि, जेको हिन जो फ़न आहे, टैलेंट तव्हांजे साम्हूं थींदो। हाणे हलूं था असां लियाकत लाशारी तरफ़। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम बाबा। तमामु बहितरीनु ही दोस्त आहिनि मुंहिंजा, ऐं हालांकि आहिनि मुंहिंजा शागिर्द, पर ईअं महसूसु थींदो आहे ही मुंहिंजा दोस्त आहिनि। मां कॾहिं बि हिननि खे ईअं न सोचियो आहे त मुंहिंजा शागिर्द आहिनि। हिकिड़ो माना गैदरिंग आहे, हिकिड़ो माना माहौल आहे, सुठा दोस्त आहिनि मुंहिंजा। सो याकत अली जेको आहे तमामु सुठो आर्टिस्ट बि आहे, पर हिन हिकिड़ो जेको फ़न हासिलु कयो आहे उमरानी जो नक़ल करे थो, पर नक़ुल न, ईअं सम्झो उमरानी रूबरू ॻाए थो। सो साईं खे असां गुज़ारिश कंदासीं त जेको तव्हांजो टैलेंट फ़न जेको तव्हां वटि आहे उहो असां जाॾो पेश कयो। वॾी महिरबानी उस्ताद। त जेको कुझु मिलियो आहे इहो तव्हांजी महिरबानी आहे उस्ताद फ़कीर मोहम्मद खीरो। साम्हूं तव्हां सभु सुञाणींदा हुओ असांजो उस्ताद आहे। अल्लाह साईं तोखे हयाती ॾे। हे दोड़ो आहे ग़ुलाम हुसैन उमरानी जो दादर जो शाइर, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। अच्छा, विच में मां चवां थो, अच्छा नाज़रीन, साईं मूंखे इहो बि पहिरियां ॿुधायो त जेको मुंहिंजो दोड़ो ॻाए करे नेट ते या यूट्यूब ते कोई बि रखंदो, जेकॾहिं मूंखां वधीक ॻाए वियो त हुनखे 10,000 रुपया इनाम बि आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। हाक तुंहिंजी हर जाइ हिंदुस्तान में, हाक तुंहिंजी हर जाइ हिंदुस्तान में, अफ्रीका में, चीन में, स्पेन में, ईरान में, बेल्जियम, हाईलैंड में, पोलैंड में, इंग्लिस्तान में, जर्मनी, इटली, छा मगर जापान में, तुंहिंजी हुस्न जी तारीफ़ ॿुधमि तुर्किस्तान में। वाह वाह। सिंध में, पंजाब में, आसाम में, बंगाल में, कोने हमसर तुंहिंजो को सरहद बलोचिस्तान में। वाह। कश्मीर, भरतपुर, गुजरात, काठियावाड़ ऐं मकरान में, शमले में, पुणे में, दिल्ली, बम्बई, लाहौर में, देरे गाज़ी खान, कलकत्ते, मुल्तान में। तीन तुंहिंजो मट, कराची, सखर, हैदराबाद में, लाड़काणे में त छा दुनिया जे हर मैदान में। जहिड़ी सीरत तेड़ी सूरत रब ॾिनी तोखे सॼण लुत्फ़ सां गॾु इंसान में। ख़ूब दादन शाइर ठाहियो आहे तुंहिंजे शान में। वाह साईं, वाह साईं। वॾी महिरबानी। जेको आहे सो नाज़रीन, ही हुयो लियाकत अली लाशारी साहब। ऐं इंशाल्लाह इन खां वधीक प्रोग्राम, इन खां वधीक आर्टिस्ट, फ़नकार, हर क़िस्म जा प्रोग्राम तव्हांखे मिलंदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ओके टीवी ठुल ते। वॾी महिरबानी।